कई आहे। इजलास दौरान ग्रेटर थल केनाल ऐं जोबरा केनाल मंसूबे ते वफ़ाक़ ऐं सिंध आम्हूं साम्हूं थी विया आहिनि। सिंध पारां मुखालफ़त बावजूद तकरारी मंसूबनि खे एजेंडा में शामिल करण ते सख़्त एहतिजाज कयो वियो आहे। केनाल सिंध ऐं अवाम जे मुतजा मनसूबा आहिनि। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो चयो त 91 वारे पाणी ठाह ते अमल न थी रहियो आहे। हुन चयो त अहिड़नि मनसूबनि सां सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं। वफ़ाक़ी हुकूमत ग्रेटर थल केनाल ऐं चोबारा केनाल मंसूबे जी पचर न छॾी आहे। सिंध हुकूमत जे सख़्त एहतिजाज सबब ऐकनिक इजलास में ग्रेटर थल केनाल ऐं चोबारा केनाल मंसूबे जी मंजूरी मुलतवी कई वई आहे। नाणे वारे सलाहकार शौकत तरीन जी सदारत हेठि ऐकनिक जो इजलास थियो। इजलास में कराची वापीपी अॻवान निसार अहमद खूड़ो, सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो ऐं ॿियनि शिरकत कई आहे। इजलास दौरान ग्रेटर थल केनाल ऐं चोबारा केनाल मंसूबे ते वफ़ाक़ ऐं सिंध आम्हूं साम्हूं थी विया आहिनि। सिंध पारां मुखालफ़त बावजूद तकरारी मंसूबनि खे एजेंडा में शामिल करण ते सख़्त एहतिजाज कयो वियो आहे। सिंध जे एहतिजाज बाद मंसूबे जी मंजूरी हिकु भेरो ॿीहर मुलतवी करे मामलो CWP खे मोकिलण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। थल केनाल मंसूबे ते सिंध जा ख़दशा ख़तम कराइण लाइ ईंदड़ हफ़्ते हिकु भेरो ॿीहर इजलास घुराइण जो बि फ़ैसिलो थियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे निसार अहमद खोड़े चयो त तकरारी मनसूबा शुरू करे सिंध खे पाकिस्तान ठाहिण जी सज़ा न ॾिनी वञे। निसार अहमद खोड़ो चयो त ग्रेटर थल केनाल ऐं चोबारा केनाल सिंध ऐं अवाम जी मौत जा मनसूबा आहिनि। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे चयो त 91 वारे पाणी ठाह ते अमल न थी रहियो आहे। हुन चयो त अहिड़नि मनसूबनि सां सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं।